कंदकोट लॻ अगवा सेहरियाणी बिरादरी ऐं कुछ ॾींहं अॻु गौसपुर लॻ अगवा थी वियल भुगटी बिरादरी जे मुखबिन जी बाज़ियाबी लाइ दुरानी महर जे कचे में एसएसपी कश्मीर बशीर अहमद बिरोही की अॻवानी में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी। कंदकोट मुखबिन जी बाज़ियाबी लाइ ख़ादिम भइयो गैंग ऐं सब्ज़ोई गैंग के ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी है। एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त जल्द मुखबिन खे बाज़ियाब कराए कश्मीर कंदकोट ज़िले अंदर अमन अमान की सूरत हाल के बेहतर करण लाइ ॾोहारियुनि जो सफ़ायो करण लाज़मी है। हुन जो वधीक चवणु हो त कश्मीर कंदकोट ज़िले में ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ऑपरेशन दौरान कुछ शकी माण्हुनि खे भी गिरफ़्तार करे वरितो आहे।